तोड़ एक ॾिठो वियो आहे त पाकिस्तान में 4 सूबा आहिनि, 6 सूबनि में हिकिड़ो सिंध सूबो बि आहे। सिंध सरहद बलूचिस्तान पंजाब, जंहिंमें वॾो भाउ पंजाब खे चवनि था, पर पंजाब वॾे भाउ वारो किरदारु अदा कोन थो करे। जिते पाकिस्तान में बलूचिस्तान सां नाजाइज़ियूं आहिनि, सरहद सां नाजाइज़ियूं आहिनि, सिंध सां नाजाइज़ियूं आहिनि, उते सिर्फ़ु ख़ुशि आहे त पंजाब बि आहे। ॿियनि सूबनि खे हुक्मरान ईअं था सम्झनि ॼणा चओ त इहे सूबा पाकिस्तान जा आहिनि ई कोन, ला कानूनियत जे वर चढ़ियल आहिनि। मां पूरो पाकिस्तान घुमी ॾिठो, पर जिते ला कानूनियत ज़ुल्म ऐं ज़ालिम वॾेरा जेतिरा सिंध में नज़र आया, मूंखे कंहिं बि सूबे में नज़र कोन आया। ॾिठो वञे ॾारनि जी आबादकारी हुजे, वसीलनि जी निजकारी हुजे, या माना कोटा जो सिस्टम हुजे, या मेरिट जो हिसाब हुजे, त ज़्यादतियूं सिंध जे हिसाब किताब में अचनि पियूं। असांजी सिंध ख़ुशहाल आहे, केतिरो न पाकिस्तान खे ॾिए थी, 65% सिंध ॾिए थी, पर सिंध खे मोट में छा थो मिले? लाठी चार्ज, गोलियूं फटका। छो सिंधी नौजवान अॼु तमामु मायूस थी चुको आहे, उनजो जेको आहे को मुस्तक़बिल उनखे कोन थो नज़र अचे। किनी त वञी मैखाना वसाया, किनी जेको आहे सो वञी दरगाहूं वसायूं। आख़िर सम्झो नौजवान वञे त किना वञे? केतिरा ख़्वाब खणी सिंधी नौजवान डिग्रियूं हथनि में खणी ऑफिसुनि जा चकर लॻाइनि पिया, माल मता विकिणी करे हुननि जेको आहे सो ऑफिस ख़र्च ते लाथो, कागज़नि में पूरा लाथो, पर हुननि जो अज़ारो कोन थियो। नवाज़ लीग जी हुकूमत हुजे, काप लीग जी हुकूमत हुजे, या असां सिंधियुनि जी पीपल्स पार्टीअ जी हुकूमत हुजे, हर दौर में जे वेसा घाटियूं थियूं आहिनि त सिंध सां थियूं आहिनि। हाणे सिंध जो अवाम तमामु जागी चुको आहे। जीअं कौम परस्तनि खे मोट मिली आहे, ईअं जे सिंधी अवाम वोट ॾिनी त इनकलाब जूं राहूं तमामु सवलो आहिनि, पर कॾहिं बि न आहिनि। दिलदार फ़क़ीर शहर, मोबाइल TV, ॾाहिर की सिंध।